Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. हुकूमत केराइण लाइ ऑपोज़िशन क़यादत जी भॼ तेज़ थी वई। लाहौर में आसिफ ज़रदारी, शहबाज शरीफ ऐं फज़ल रहमान विच में अहम मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी सूधो टिनी पार्टी जे मरकज़ी अॻवाननि जी शिरकत। मुलाक़ात में बेतमादी रिथ ऐं लॉन्ग मार्च सूधो ॿियनि ऑप्शन्स ते तफ़सीली सलाह मशवरा कया विया। शहबाज शरीफ ऑपोज़िशन क़यादत जे मान में मांझांदो ॾिनो। ऑपोज़िशन क़यादत जी गॾिजाणियुनि में ग़ैर मामूली अॻभराई जो इम्कान ज़ाहिर। बेतमादी रिथ जी कामयाबी लाइ ऑपोज़िशन क़यादत जूं अखियूं काफ लीग ते खुतल। मौलाना फज़ल रहमान जी चौधरी भाइरनि सां मुलाक़ात। चौधरी भाइर आसिफ ज़रदारी सां बि मुलाक़ात कंदा। ज़रियनि मूजिब काफ लीग आसिफ ज़रदारी जे डिनर वारी दावत क़बूले वरिती। ऑपोज़िशन क़यादत गुज़िरियल मुलाक़ातुनि में काफ लीग खां बेएतमादी ते हिमायत घुरी हुई। काफ लीग फ़ैसिलनि जो इख्तियार परवेज़ इलाही खे ॾिनो हो। बेतमादी रिथ जी हिमायत लाइ हिकु औरत मेंबर सूधो 3 असेंबली मेंबर्स खे पैसा अछिया विया। हॉर्स ट्रेडिंग जे ख़ात्मे जी उम्मीद पैदा थी हुई, पर ऑपोज़िशन उन खे ॿीहर जीआरणु घुरे थी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त मेंबर्स खे पैसा अचण वारो अमल शर्मनाक आहे। आसिफ ज़रदारी ऐं शहबाज शरीफ मुल्क में करप्शन जी तस्वीर आहिनि। राति जो मुलाक़ात में तइ थियो त केरु केतिरा पैसा ॾींदो। ऑपोज़िशन बेतमादी रिथ नथी आणे सघे। शहबाज शरीफ ख़िलाफ़ केसिस ते रोज़ ॿुधणी थिए त जेल हलियो वेंदो। ओगरा चेयरमैन पहिरीं मार्च खां हिकु भेरो ॿीहर पेट्रोलियम शयूं महांगियूं थियण जो इशारो ॾेई छॾियो। क़ौमी असैम्बली जे तवानाई बाबति कमेटी जे इजलास दौरान ओगरा चेयरमैन मसरूर ख़ान चयो त 12 हफ़्तनि में तेल जी क़ीमत जेतिरी वधी आहे उन जो मिसाल नथो मिले। जीअं जीअं क़ीमतूं वधंदियूं अवाम ते बार बि पवंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान 2 ॾींहनि जे सरकारी दौरे ते रूस रवानो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी, वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, असद उमर ऐं हमाद अज़हर वफ़द में शामिल। वज़ीर आज़म इमरान ख़ान रूसी सदर प्यूटन ऐं ॿियनि अहम उहिदेदारनि सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में सिक्योरिटी ऐं इक़्तिसादी सहकार वधाइण सूधो अहम शोबनि में मुआहिदा थियण जा इम्कान। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त पाकिस्तान में पावर प्लांट जी सलाहियत वधाइण ऐं LNG वारनि मामलनि ते बि ॻाल्हियूं थींदियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट पेका तरमीमी एक्ट जे सेक्शन 20 तहत गिरफ़्तारियुनि खां रोकींदे हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त FIA अॻु ई SOPs जमा कराए चुकी आहे। SOPs मूजिब सेक्शन 20 तहत कंहिं बि शिकायत ते गिरफ़्तारी न कई वेंदी। SOPs ते अमल न थियो त DG FIA ऐं घरू वज़ीर ज़िम्मेवार हूंदा। नुमाइंदनि लाइ साख खे छियो रसाइण जो कानून हुजण ई न घुरिजे। ज़िम्बाब्वे ऐं युगंडा हथिके इज़त खे फ़ौजदारी कानून मां कढी चुका आहिनि। ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते मुआवनत लाइ अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी। पीका तरमीमी ऑर्डिनेंस ते हुकूमती इतिहादनि खे एतमाद में न वरितो वियो। मुतहिदा पाकिस्तान ऑर्डिनेंस खे इज़हार जी आज़ादी ख़िलाफ़ करार ॾींदे हिमायत खां इनकार करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अमीनुल हक़ वज़ीर आज़म खे ख़त लिखी ऑर्डिनेंस बाबति पार्टी जे मौक़िफ़ खां आगाह करे छॾियो। ख़त में अमीनुल हक़ चयो आहे त पीका एक्ट में तरमीमुनि सां मुतफ़िक़ न आहियूं। सहाफ़ती ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां राय वरिती वञे हा त तरमीमूं बहितर थी सघनि पियूं। हुकूमत जा इतिहादी आहियूं, पर बुनियादी हक़नि ख़िलाफ़ कानून जी हिमायत नथा करे सघूं। उमीद त वज़ीर आज़म स्टेक होल्डर्स सां मुशावरत बाद नयूं तरमीमूं जारी कराईंदो। सियासी पार्टीज़ पंहिंजा तकरार अदालतुनि खां ॿाहिरि हल कनि। सियासी तकरार अदालतुनि में आणणु अवामी मफ़ादनि में न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जी नाअहली लाइ दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं।
चीफ जस्टिस अतर मिनल्ला चयो त हर सियासी जमात पंहिंजी सोशल मीडिया ट्रोलिंग टीम रखी आहे। अदालतुनि में पंहिंजा मामला आणींदियूं आहिनि। मुखालिफ़त में फ़ैसिलो अचे त ट्रोलिंग शुरू कई वेंदी आहे। इहो सभु कुझु थियणो आहे त पोइ अदालत अहिड़नि मामलनि में छो पवे। पोइ तव्हां चवंदा आहियो त असांजूं अदालतूं 139 नंबर ते आहिनि। इहा रेटिंग अदलिया न पर गवर्नेंस जी हूंदी आहे। सियासी पार्टीज़ खे पंहिंजे मक़सदनि लाइ अदालती फॉर्म्स इस्तेमालु न करणु घुरिजनि। दरख़्वास्तूं रद्द थियण बाबति तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। सियालकोट में पीटीआई अॻवान अहसन अब्बास जे पुट नादरा ऑफिस में अमलदार खे चमाटूं वहाए कढियूं। अजमंद अब्बास जी गुंडागर्दी ऐं बदतमीज़ी जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल। नादरा चेयरमैन जे नोटिस वठण बाद केस दाख़िल। नादरा चेयरमैन तारिक मलिक चयो आहे त अमले सां बदतमीज़ी बर्दाश्त न कई वेंदी। मुलाज़िमनि खे नादरा जो असासो सम्झां थो, साणनि गॾु बीठल आहियां। कराची में सहाफ़ी अतहर मतीन जे क़त्ल वाक़े ख़िलाफ़ सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज बणियल। सिंध असैम्बली ॿाहिरियां सहाफ़ियुनि जे मुज़ाहिरे में अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख ऐं ॿियनि सियासी अॻवाननि तरफ़ां ॿधी जे इज़हार तौरु शिरकत। सूबाई वज़ीर सईद गनी जूं धरणे में पहुची सहाफ़ी अॻवाननि सां ॻाल्हियूं। सहाफ़ियुनि तरफ़ां अतहर मतीन जे क़ातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾेई सहाफ़ियुनि तोड़े शहरनि जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाइण जो मुतालबो। कलोई में स्कूल खां वापसि वेंदड़ शागिर्दनि ते भित किरण जे नतीजे में फौतुनि जो अंग वधी वियो। गरी मशीनरी जी मदद सां शागिर्द मुजीबुर रहमान ऐं सजाद लुंड जा लाश मलबे मां खणिया विया। इलाइक़े वासियुनि फौरी कार्रवाई कंदे हिकु शागिर्द खे बचाए वरितो। ॿिनि शागिर्दनि जे फौत थियण वारे वाक़े ते इलाइक़े में सोग जी लहर। फैज़गंज में ॿिनि ॼणनि खे मुबैना तौरु खंभे गुम करण जो केस डीजी रेंजर्स डीआईजी सखर ऐं एसएसपी ख़ैरपुर ख़िलाफ़ दाख़िल करण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट सखर एसएचओ फैज़गंज खे केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सदाम हुसैन ऐं अयाज़ लतीफ़ शर खे मुबैना खंभण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान डीएसपी ठरी मीरवा ऐं एसएचओ फैज़गंज पेश। अदालत पुलिस खे केस दाख़िल करे 2 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। न्यू सईदाबाद ऐं शिकारपुर में धार हादसनि जे नतीजे में 3 भातियुनि सूधो 5 ॼणा अजुल जो शिकार। न्यू सईदाबाद भरिसां तेज़ रफ़्तार कार जे टक्कर बाद चिंची रिक्शा ट्रक सां टकराइजी वियो। चिंची में सवार अरमान अली गुल ऐं 3 सालनि जी अनिला फौत। चिंची में सवार कुटुंब हाला वञी रहियो हो त हादसो पेश आयो। शिकारपुर लॻ रिक्शा ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर सबबि 2 ॼणा फौत। फौतुनि जी मोहम्मद बख्श ऐं मुस्मात इनायत ख़ातून तौरु सुञाणप। ऐं घोटकी में शादी जी तक़रीब दौरान पसंदि जो परिणो कंदड़ नारी मुबैना तौरु अगवा। काइनात दायो जे साहुरनि तरफ़ां संदसि माइटनि ते अगवा करण जा इल्ज़ाम। कादरिया पाड़े जे नौजवान वारसनि सां गॾु एहतिजाज कंदे चयो आहे त नौजवान ज़ुबैर भयो ऐं नारी काइनात दायो कुझु महीना अॻु पसंदि जी शादी कई हुई। ज़ुबैर कुझु ॾींहं अॻु सऊदी अरब हलियो वियो। नारी गुज़िरियल राति माइटनि जी शादी में वई त हथियारनि खेसि अगवा करे विया। नारी खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।